गले मिलकर अपने दोस्तों से दिवाली मनाएंगे। अरे ओ बहन भाई आओ दीप जलाएंगे। अरे ओ बहन भाई आओ दिए जलाएंगे। गमों को निकाल कर दिल से दिवाली मनाएंगे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में झूलेलाल बालक शेवा मंडली पारां ॾियारी पंहिंजनि सां गॾु जे उनवान हेठि कमेटी हाल खिपरो में प्रोग्राम रखियो वियो। प्रोग्राम में झूलेलाल बालक शेवा मंडली जे सदर कमलेश कुमार रतनाणी, समाजी अॻवान डॉक्टर जीवत सुंदर ऐं ॿियनि पारां खिपरो शहर में रहंदड़ 40 खां मथे ग़रीब ख़ानदाननि में ॾियारी जो राशन ऐं ग़रीब मासूम ॿारनि में कपड़ा फटाका ऐं मेणबतियूं विराया विया। इन मौके ते झूलेलाल शेवा मंडली जे सदर कमलेश कुमार रतनाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ते फर्ज़ थिए थो त पंहिंजे पाड़े ऐं शहर जे ग़रीब ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद कयूं त जीअं ही ॾियारो मल्हाए ख़ुशी महसूस कनि। असां पंहिंजी पाण तहत हिन जी मदद कंदा आहियूं। ग़रीब मिस्किन माण्हुनि में राशन ऐं मासूम ॿारनि में कपड़ा विराए दिली सुकून मिले थो। जॾहिं त समाजी अॻवान डॉक्टर जीवत सुंदर चयो त असांजे आस पास कई अहिड़ा ख़ानदान रहनि था जेके गुरबत सबबि पंहिंजा मज़हबी ॾियारा मल्हाए नथा सघनि। तंहिं करे सरहदी वारनि खे घुर्जे त उन्हनि जी मदद कनि। त्योहार अची रहियो आहे। असांजो जेको मक़सदु आहे त ॾियारी पंहिंजनि सां गॾु करूं, जंहिंजे हिसाब सां असां पंहिंजी मदद पाण करे दोस्तनि को डोनेशन वग़ैरह गॾु करे ग़रीबनि में विराईंदा आहियूं। हर साल विराईंदा रहंदा आहियूं। हुन सां असांखे ख़ुशी मिलंदी आहे। त हिन में अटो, चांवर, खंडु, गिहु, मिठाई खां अलावा वॻनि ताईं हर शइ माना आहे। क़रीबन 2500 रुपये सामान आहे फी घर में। त असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं असां 2-3 सालनि खां विराईंदा रहूं पिया झूलेलाल बालक मंडली तरफ़ां। बस असांखे ख़ुशी थिए थी छो त हर दिलि में भॻवानु वसे थो, अलाह वसे थो। त हुननि खे ॾियूं था, असांखे उन जी दुआऊं मिलंदियूं ऐं उन हिसाब सां माण्हू असांखे ॾियनि बि था ऐं असां अॻिते उनजो डिस्ट्रीब्यूट करूं था। ईद जो हिकिड़ो ईद जो ॾियारी जो त्यौहार जेके आहिनि इहे इंसानियत जा त्यौहार आहिनि ऐं इन्हनि में पंहिंजे घर वारनि सां जी ख़ुशियुनि सां गॾु असांखे घुरिजे त असां ॿियनि जी ख़ुशियुनि जो बि ख़्यालु रखंदे पंहिंजे वस आहर उहे शयूं करियूं जंहिंसां असां पंहिंजे भेनरुनि भाइरनि खे ख़ुशियूं ॾेई सघूं। अॼु बालक शेवा मंडली जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे इन्हनि ॿारनि पाण पंहिंजी मुड़सी करे तक़रीबन राशन ॾियणु, कपिड़ा ॾियणु, सीधो सामान ॾियणु, फटाका ॾियणु, उन सभिनी सां ॿाॿेली पिया थियनि, सभिनी जो साथ पिया ॾियनि सिर्फ़ु हिकिड़े मक़सद सां त हू इन त्यौहार जी पंहिंजनि ख़ुशियुनि सां गॾु ॿियनि खे बि ख़ुशियूं ॾेई सघनि। झूलेलाल मंडली खिपरो असां ग़रीबनि खे सामान हलाए रहिया आहियूं। असां हर साल ग़रीबनि में सामान हलाईंदा आहियूं जो असां बि ॾियारी ते सुठा वॻा पायूं, सुठो सामान घर में आणियो। ईअं ई असां ग़रीबनि खे ॾियूं था जो हू पंहिंजी ॾियारी VIP नमूने गुज़ारनि। इहो असांखे लॻे थो त असांखे बि ख़ुशी थिए थी जो असां उनखे सामान ॾियूं था। असांजी दिलि खे सुकून अचे थो, असां उनखे सामान ॾियूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।